सिंध के गवर्नर इमरान इस्माइल चयो आहे त कराची के एडमिनिस्ट्रेटर लाइ वफ़ाक़ सां मशवरो नाहे कयो वियो। कराची कंहिंजी मासी जो घर नाहे, असां सभिनी जो आहे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर इमरान इस्माइल चयो त मुर्तज़ा वहाब के एडमिनिस्ट्रेटर जो तजुर्बो नाहे, हू सियासी कारकुन आहे। खेसि एडमिनिस्ट्रेटर मुक़रर करण वारी सिंध हुकूमत जे फ़ैसिले ते एतिराज़ आहिनि। हुन चयो त गवर्नर हाउस में हिकु अहम इजलास थियो हुयो, जंहिं में वज़ीर आज़म, अस्करी क़यादत ऐं ॿियनि शिरकत कई हुई, जंहिं में इहो तइ थियो हुयो त कराची जो एडमिनिस्ट्रेटर ग़ैर सियासी हूंदो। इन वाइदे जी भञकड़ी वारो को बि फ़ैसिलो क़बूल न कयो वेंदो। गवर्नर चयो त सिंध हुकूमत जी ग़ैर संजीदगी सबबि सिंध जे माण्हुनि खे सिहत कार्ड नाहिनि मिली रहिया, माण्हू तब्दीली पिया चाहिनि। हुन चयो त सिंध जा बुनियादी इंसानी मसइला आहिनि, सिंध जा मसइला हल करण जी कोशिश करे रहिया आहियूं। रिपोर्ट ठाहे वज़ीर आज़म आॾो पेश कंदुसि। इमरान इस्माइल चयो त नालनि जी सफ़ाई लाइ 100% रक़म वफ़ाक़ ॾेई रहियो आहे। जेकॾहिं एडमिनिस्ट्रेटर जहिड़ा रोड़ा न अटकाया वञनि त वफ़ाक़ जो कराची पैकेज मुकमल थी वञे।